अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊँ यहाँ पेरिया गुल सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। किलात में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 8 दहशतगर्द मार्ची वे ISPR चवण है त फितना हिंदुस्तान जो दहशतगर्दन की मौजूदगी ते ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾे वठ दौरान मार्ची वल दहशतगर्दन वटां हथियार बारूदी मवाद हथ कयो वियो। रांची में पकड़ियल ऑनलाइन फ्रॉड नेटवर्क के हवाले से अहम इंकशाफ घर वज़ीर जासल अंजार जवाब पार ऑनलाइन इन्वेस्टमेंट जो आसरो ॾेई शेयरिंग के लुटण में मुलविस आहिनि। जवाब पार माण्हुनि के क्रिप्टो करेंसी ऐं फॉरेक्स में सीड़पकारी जो आसरो ॾींदा हुआ। रांची में डायरेक्टर NCCI सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घर वज़ीर जासल अंजार वधीक चयो आहे त कार्रवाइयुनि दौरान आलमी मुंज़िम ग्रुप के 15 गैर मुल्की ऐं 19 पाकिस्तानी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदारनि वटां 37 कंप्यूटर 40 मोबाइल फोनूं ऐं 10 खां वधीक मोबाइल सिमूं हथायूं आहिनि। जांच टीम टेक्निकल बुनियादनि ते वधीक सबूत हथ करण लाइ कम करे पई। पाकिस्तान के बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो अॼु 149 जन्म ॾींहुं मल्हायो पियो वञे। वॾे वज़ीर गवर्नर सिंध ऐं काबीना मेंबरनि जी मज़ार कायद ते हाज़िरी। मुल्क जे बानी की खराज अक़ीदत पेश फातिहा ख़्वानी मज़ार ते गुल रखिया। मज़ार कायद ते गार्डन की तब्दीली की तकरीब पाकिस्तान मिलिट्री अकेडमी के कैडेट्स गार्ड्स जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। सलामी पेश बाबाए क़ौम जे जन्म दिहाड़े ते अॼु सॼे मुल्क में आम मोकल सरकारी ऐं गैर सरकारी इदारनि में ख़ुसूसी तकरीबूं। सदर ऐं वज़ीर आज़म पारां कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना के भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त नौजवाननि कायदे आज़म जे नज़रिए ते हलणु घुरिजे। मुतहद थी हर मुश्किल खे मुंहुं ॾेई सघिजे थो। वज़ीर आज़म शहबाज चयो आहे त कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना बिना फ़र्क़ रवादारी इंसाफ़ जो दर्स ॾिनो। पाक फ़ौज ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस पारां बि कायदे आज़म के खराज अक़ीदत पेश। वज़ीर आज़म शहबाज चयो आहे त पाकिस्तान के दिफ़ा के मज़बूत बणाए छॾियो आहे। फील्ड मार्शल की क़यादत में भारत के शिकस्त ॾिनी। एयर मार्शल की क़यादत में भारत जा 7 जहाज़ किराया। मुल्क के दिफ़ा लाइ सभिनीनि खे मुतहद थियणो पवंदो। इस्लामाबाद में क्रिसमस की तकरीब में खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज वधीक चयो आहे त मुल्क की तरक्की में अक़लियतनि जो किरदार साराह जोॻो आहे। मसई बिरादरी तालीम सिहत ऐं दिफ़ा समेत हर शोबे में ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम दुनिया के ज़ुल्म ऐं जबर खां निजात ॾियारी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पाकिस्तान भारत जो गुरूर मिट्टी में मिलाए छॾियो। हिंदुस्तान जो वहम हो त हिन जा दुनिया सां सुठा लाॻापा आहिनि। जंग में शिकस्त खां पोइ भारत जे मनफ़ी प्रोपेगंडा बि ख़त्म थी। मज़ार कायद ते हाज़िरी बाद गवर्नर सिंध ऐं काबीना मेंबरनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त PIA जी निजकारी मुस्बत क़दम आहे। असां सभिनीनि खे मुल्क जी बहितरी लाइ गॾु थियणो पवंदो। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जा असूल असांजी तरक्की ऐं गवर्नेंस लाइ मशक़े रहा आहिनि। गवर्नर सिंध कांपान टिसोरी चयो आहे त जेके मुल्क जी तरक्की में रुकावट विझनि उन्हनि सां ॻाल्हियूं न थियणु घुरिजनि। असीं मोरकाए मईशत लाइ तयार आहियूं। पाकिस्तान उहे फ़ैसिला पियो करे जेके सालनि में न थिया। मज़ार कायद ते हाज़िरी वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर सिंध वधीक चयो आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पाकिस्तान की दुनिया में मक़ाम ॾियारियो। जीअं भारत खां जंग खटी ईअं मईशत जे मोरके में भी कामयाब थींदासीं। मिरपुर खास में ॿिनि धुरियुनि में झेड़ो फायरिंग में वकील क़तल। सेटेलाइट टाउन थाणे जद में चौधरी ऐं लाशारी धुरियुनि में झेड़ो थी पियो। हिक ॿिए मथां फायरिंग गोलियूं लॻण करे वकील चौधरी शहजाद मौके ते क़तल। वाक़े बाद धुरियुनि में छिकताण तेज़। ज़ाब्ते लाइ पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर। चक वेझो गुज़िरियल ॾींहुं गुम थियल नौजवान घुटा ॾे गोलियूं हणी क़तल। ॻोठ नज़रुद्दीन जागीराणी वासी रहीम बख्श जागीराणी पुरस्कार नमूने लापता थियो हो। आंदलाणी ॻोठ जे कचे मां नौजवान जो तशद्दुद थियल गोलियूं लॻल लाश हथ वारसनि में कोहराम। अगड़ा वेझो मुबैना मुक़ाबलो पारस बखराणी हमले जो जवाबदार मारिजी वियो। अगड़ा पुलिस पारां खैरपुर लालकाणो रोड ते ककर शाख भरिसां मुक़ाबले जी दावा। पुलिस जो चवणु आहे त फायरिंग जी ॾेवट में हिकु ॾोहारी मारिजी वियो ऐं ॿिया फरार थी विया। मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप शिकारपुर वासी बदनाम धाड़ियल करीम बख्श शेख तौर थी आहे। जवाबदार DSP पारस बखराणी ऐं DSP ज़हूर अहमद सुमरो मथां हमले समेत संगीन ॾोहनि में मुलविस हो।